नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पिथोरो में सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां मंझि कचहरी कोठाई वई। तक़रीब में शिरकत कंदड़नि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां वीचार हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। अॼु जो ही प्रोग्राम जो पिथोरो जो कचहरी के हवाले से हो जो तमाम घणो बेहतरीन प्रोग्राम है। इन प्रोग्राम हिन वक्त जैसे असो पूरो समाज मजहबी जुनून ते वर चढ़ियल है। अड़े जुनून ते जे आलम मंझि जो सो ही मीडिया के तरफा कल प्रोग्राम अस उनके जस दूँ था। असी उम्मीद था करूँ तो इंशाअल्लाह ताला अड़न प्रोग्रामन से असा पान में वरी वो समाज जोड़े हलंदासीं जो सूफियाज़म जो अगे हामी रहो है। सक़ाफ़ती कचहरियुनि जो रुझान सिंध में वधियो है, जेका यकीनन कराइती ॻाल्हि है, सब फलदायक ॻाल्हि है। हिन सिंध की सक़ाफ़त के हवाले से अॼोकी कचहरी जेका हिते थी है सा मनसूब हुई पीर पिथोरे से। पीर पिथोरो असो सक़ाफ़ती ओहञाण है, अलामत है। उनते मजहबी रवादारी की हिकड़ी छाप है। उनते सभे मजहब के सभी मजहबन के वञींदड़ माण्हू एतकाद कन था। कचहरी जो पब्लिक पार्क पिथोरो में मुनक़द कई वही। हिते आयल सुगड़न शारन बुजुर्गन उलहन जी जो सक़ाफ़ती हवाले से जेके पहले पंहिंजे ख्यालन जो इज़हार कयो। थोरो रवादारी कचहरी थी CSSP के ताउन से ॾाढो ज़बरदस्त असांजे इलाइक़े जा जेके सुघड़ दोस्त फ़नकार ये सब आया। तमाम घणी खुशी थी। उन्हनि खे भी हिकिड़ो मौक़ो मिलियो पंहिंजी जेको परफॉर्म करण जो। त ॾाढो मज़ो